अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मराठा टीवी न्यूज़ में वाक़े बलिकार माहिया पर आशा सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर-ए-आज़म आला सतही वफ़द सां गॾु ईरान जे सरकारी दौरे ते तेहरान रवानो। शहबाज शरीफ शहीद आयतुल्लाह ख़ामनई जे जनाज़े नमाज़ में शिरकत कंदो। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार स्पीकर ऐं वफ़ाक़ी वज़ीर बि वज़ीर-ए-आज़म जे वफ़द में शामिल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि शहीद आयतुल्लाह ख़ामनई जे जनाज़े नमाज़ में शिरकत लाइ तेहरान रवानो। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं पीपी अॻवान नेयर बुखारी बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु रवाना। घरू वज़ीर मोहसिन नक़वी, सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी ऐं गवर्नर KPK फैसल करीम कुंडी तेहरान पहुची विया। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनई जो मड़ तेहरान मुंतकिल। जनाज़े नमाज़ सुभाणे अदा कई वेंदी। सिक्योरिटीअ जा ग़ैर मामूली इंतज़ाम। जनाज़े नमाज़ में शिरकत लाइ पाकिस्तान समेत 100 मुल्कनि जे सरबराहनि ऐं नुमाइंदनि खे दावत। ईरानी फ़ौज चयो आहे त आयतुल्लाह ख़ामनई जे जनाज़े नमाज़ दौरान हमिलो थियो त जवाब तमामु सख़्तु हूंदो। कोयटा खां पिशावर वेंदड़ कोच खाईअ में किरी पई, 40 मुसाफ़िर फौत। KPK ऐं बलूचिस्तान सरहद ते ख़ौफ़नाक हादसो पेश आयो, 8 खां वधीक ज़ख़्मी। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी मक़ामी अस्पताल मुंतकिल। दादू वेझो चांडिया बिरादरी जे 2 धुरनि में पुराणी तकरार तां नौजवान क़तल। प्यारो स्टेशन भरिसां ॻोठ जबीर जी जे धुरनि में झेड़ो। फायरिंग में याकूब उर्फ़ सूफ़ चांडियो मारिजी वियो। वाक़िए बाद धुरियूं मोर्चा बंदि।